पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अॼु ॿारनि जो आलमी ॾींहुं यानी वर्ल्ड चाइल्ड लेबर डे मल्हायो पियो वञे, पर बदकिस्मती सां हिननि मासूम ॿारनि खे पंहिंजे ॾींहुं मल्हाइण जी बि ख़बर नाहे। ॿारनि खां जबरी पोरियो वठणु न रुॻो ग़ैर क़ानूनी अमल, पर उन सां गॾोगॾु तमामु वॾो ज़ुल्म पिणु आहे। ॿारनि खां जबरी पोरियो कराइण मुतलिक़ आगाही ॾियण लाइ ॿारनि जी मज़दूरी ख़िलाफ़ इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु यानी 12 जून 2002 खां आलमी ॾींहुं मल्हाइण जी शुरूआत कई। तालीम ॿारनि जो बुनियादी हक़ आहे ऐं उहो हक़ ॿारनि खे ॾियणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे, पर अफ़सोस जो हिते जी रियासत अंधी ऐं कामोरा गूंगा ॿोड़ा हुजण करे हिननि पितकड़नि ॿारनि जे केर बि दाम ॿुधण वारो नाहे। हुकूमत बुनियादी तौर ते जेके बि कानून पास कंदी आहे उहो रिकॉर्ड में पंहिंजे किताबनि में तो थी वेंदो आहे, पर उन ते इम्प्लीमेंट कोन थींदो आहे। जेके बि कानून थींदा आहिनि उन कानून जे लाइ घटि में घटि माण्हुनि खे उहा आगाही हुजे, इहा बि रियासत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे ऐं उनजे इदारनि जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। तो थरपारकर जो जेको ॿारु आहे उनखे स्कूल जी तरफ़ घटि रुझान आहे। लखे ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि हिन वक़्तु बि, उनजा खोड़ सारा कारण आहिनि। पर जेको चाइल्ड लेबर जे हवाले सां जेकॾहिं तव्हां जाइज़ो वठंदो त उहो ॿारु जेको हिकिड़ी कमज़ोर ऐं एनेमिक माउ जे पेट मां जनमु वठे थो। SSP ऑफिस मिठी में चाइल्ड एंड वुमेन डेस्क ऐं कंप्लेंट सेल क़ाइमु कयो वियो आहे, पर उते जे इंचार्ज जी नाअहली सबबि अॼु ताईं चाइल्ड लेबर जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो ऐं न ई सख़्तु पोरियो वठंदड़ सरमाएदारनि ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई थी सघी आहे। कैमरामैन ओम प्रकाश सां गॾु अलीगुल रिंद, सिंध TV न्यूज़, मिठी।